करोड़े आदमी आहिनि मगर ए तालिबुल मौला उन्हनि मां चंद ज़िंदा दिल जे अरमाननि खे पूॼूं था। साईं गुलाम रसूल महर साहब। सदर सिटी या बनी आ एकड़ो वजात कजो छो जो को केड़ो माण्हू अची हले तहरीक तरफ के यो क्लियर कजो। मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे साथ जो साथी मोहतरम गाजी खान जमाली साहब, मुझे साथ जो साथी मोहतरम शकूर सारंग साहब, मुझे गले जी बहन आपा फरीदा चना साहिबा, मुझी बहन आपा अमीना कमरानी साहिबा, असांजे लाइ क़ाबिल एहतराम मुझो वॾो साबका मरकज़ी सदर मोहतरम मोहम्मद रफ़ीक जवाब साहब, तमाम प्यारो माण्हू साईं इमदाद अली गोपान साहब, इन डिवीजन जो प्रेसिडेंट मोहतरम गुलाम मुस्तफ़ा साहिब साहब, गस्टा जो असांजो क़ाबिल एहतराम चौहान साहब, ऐं हिन सॼे मांडाणा खे ख़ूबसूरत तरीक़े सां हलाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदड़ मुंहिंजो भाउ ज़ाहिद काका साहब, हिन स्टेज ते वेठल दोस्तो, डिवीज़न हैदराबाद जा उहिदेदारो, उस्ताद साथियो, वर्करो, अस्सलाम वालेकुम, ऐं मुंहिंजी हैदराबाद जो उस्ताद भेनरो अस्सलाम वालेकुम। तमामु घणो टाइम लॻी पियो आहे, पर अक्सर इहा ई वेदना थींदी आहे आख़िरी ॻाल्हाइण वारे माण्हूअ सां त इलाही बहस जेको आहे सो असांजा क़ाबिल एहतराम उस्ताद साथी उहिदेदार ॾाढा अदीब ऐं मुतबर माण्हू जॾहिं छॾे वञनि ऐं उन्हनि में जे अल्फाज़नि जो जवाब त नथा ॾेई सघूं असां, पर घटि में घटि कंहिं हद ताईं असीं उन्हनि खे ॿुधाए सघूं त असीं अव्हांजे लाइ छा करे रहिया आहियूं। दोस्तो, हर हिकु दोस्त पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि कई आहे। कॾहिं कॾहिं थींदो आहे मादरत सां पथर पराए पार पंजनि में करणा पवंदा आहिनि। साईं शकूर सारंग बहितरीन जेका ॻाल्हि करे हो, असांजो हिते अचण जो मक़सदु इहो हो, ही जेके सीनियर ही असांजा बहितरीन मुक़रर ही असांखे पंहिंजे तजवीज़ुनि खां आगाह कनि। सिंध जे अंदरि जेका इहा पंहिंजे उस्ताद जी तहरीक हली रही आहे, उन तहरीक खे कामयाब करण लाइ, पंहिंजा मक़सद हासिल करण लाइ कहिड़ा कहिड़ा टेक्निक्स, कहिड़ा कहिड़ा तरीक़ेकार, कहिड़ो कहिड़ो मवाद खणी हलिजे ताकी असीं पंहिंजे मक़सद में कामयाब थी करे वापसि अचूं। पर हीअ उहा ई ॻाल्हि हुई। उन दोस्त चवानी अदब फलाणे साल में जेको आहे काल लॻो, उन काल जी तोखे ख़बर आहे? जे पहिरीं असां चऊं त वरी ख़बर कहिड़ी ॻाल्हि आहे? हीअ असांजो पंहिंजो काल पाण ई पियल आहे। इन्हीअ करे छो त जेकॾहिं हिन क़िस्म जी प्रोग्राम अहिड़े क़िस्म जूं जनरल बॉडियूं तालुकनि जे अंदरि, ज़िलनि जे अंदरि जे सभु थियनि ऐं सभ खे जेको आहे नॉलेज मिले, सभ खे ॼाण मिले, पेटेल जे आइन मुताबिक़ असांजो कमु छा आहे, उस्ताद जो कमु छा आहे, मेंबर जो कमु छा आहे, उन्हनि ताईं उहा ॼाण मिलणु खपे। त अहिड़े स्टेजनि ते अव्हांखे अहिड़ा अहिड़ा दलील, अहिड़ा अहिड़ा मिसाल, अहिड़ा अहिड़ा जेका प्रोग्राम तव्हांखे मनसूबाबंदी ॾींदी जो सम्झां थो त कंहिं बि तव्हांखे ॿिए रस्ते में वठण जी ज़रूरत न पवंदी। पर अफ़सोस सां हेठि मासिस में ही मैसेज, ही पैगाम पहुचायो नथो वञे। आख़िर पेटेल आहे छा, उनजो मक़सदु छा आहे, तालुकनि जो कमु कहिड़ो आहे, ज़िलनि जो कमु कहिड़ो आहे, मर्कज़ जो कमु कहिड़ो आहे।
यकीनन कन दोस्तनि चयो त असां ना उस्ताद नथा अचनि छो नथा अचनि ऐं चवां थो तालुके खां वठी आम मेंबर खां वठी मां पाण ताईं थो चवां सभु असां हुनजा ज़िम्मेवार ख़ुदि आहियूं जे मोहम्मद बचन साहब पंहिंजे ज़िले जी जनरल बॉडी करे ऐं उन्हनि खे सभु शइ ॿुधाए हा ऐं वज़ारत सां इहा जेको आहे तंबीह बि करे हा त असांजो मक़सदु हीउ आहे असांजो कमु हीउ आहे तव्हांजो कमु हीउ आहे हेठि वञो कमु कयो ऐं मूंखे रिपोर्ट ॾियो कनि दोस्तनि पुछो बरकत असांखे ॿुधाए त करणु छा थो घुरी ऐं कयो छा अथई 3 सालनि जे अंदरि मूंखे दोस्त ॿुधाइनि त घणनि तालुकनि जे अंदरि तव्हां जनरल बॉडियूं कयूं उन्हनि केतिरनि तालुकनि जे जनरल बॉडी में ज़िलनि जा सदर विया केतिरनि जनरल बॉडी में डिवीज़न जा सदर विया केतिरनि बॉडियुनि जा तव्हां कारवायूं खणी मर्कज़ ताईं पहुचायूं केतिरा मसइला तव्हां हल करे मर्कज़ खे इंफॉर्मेशन ॾिनी न असां बि न पुछो वो इन करे जे हिन ते सख़्ती कंदासीं त ही हू छा आहे कलंदर तूं पीर पुटु ॾे थो ठीकु आहे मूंखे ते थो कर बेटा इहे लाइ थो करे असां सां वेदनी आहे जेकॾहिं कंहिं एक्शन खणो त पोइ मां तव्हांखे छॾे वञे बि दोस्त वटि वञां थो ऐं यकीनन मूं वटि जेको ईंदो मां शेल्टर जी का ॻाल्हि कान्हे का राइट रैंक तुंहिंजो कमु कंदुसि मां ऐं तव्हांखे पोइ इहा शइ असीं पंहिंजो पाण खे कमज़ोर था कयूं पिया उस्तादनि खे ख़बर न आहे 24 तारीख़ ते प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे हिकु शइ वज़ारत सां जेका ॿुधाई वई आहे तव्हांजे मर्कज़ी सदर हिकु शइ वज़ारत सां ॿुधाई आहे हमेशह